बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी एडवर्ब ऑफ प्लेस यानी ज़रफ़ मकान के बारे में पढ़ंदासूं। एडवर्ब वो शोज प्लेस आर कॉल एडवर्ब ऑफ प्लेस। एड़ा ज़रफ़ जेके मकान के जगह के हंद के ज़ाहिर कन ता एड़न ज़रफ़न के ज़रफ़ मकान चेबो आहे। अचो तो असी पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। काइंड्स ऑफ एडवर्ब में असीं जेको आहे एडवर्ब ऑफ प्लेस यानी ज़रफ़ मकान के बारे में पढ़ी रहिया आहियूं। ऐं हेठी जेको लफ़्ज़नि जी लिस्ट आहे जेके जेको आहे एज अ एडवर्ब ऑफ प्लेस जेको आहे जुमले में यूज़ थींदा आहिनि। जीअं आहे हियर, देयर, एवरीवेयर, अबाउ, aside, around, inside, under, below, backward, up, down, near, far, away, outside, out, in, etc. ये एड़ा लफ्ज़ आहिनि जेके हमेशा जेको आहे जुमले में एडवर्ब ऑफ प्लेस तौर इस्तेमाल थींदा आहिनि। ऐं जॾहिं जेको आहे असां वेन जे हिसाब सां जेको आहे क्वेश्चन कंदा आहियूं त उन जे आंसर में ईंदा आहिनि। ऐं जॾहिं बि जेको आहे असां कंहिं बि जेको आहे एडवर्ब ऑफ प्लेस के बारे में जेकॾहिं असां पुछणु चाहियूं था उन जे बारे में मालूमात करणु चाहियूं था त असां जेको सवाल पुछंदासूं उहो वेयर उन में जेको आहे इस्तेमालु कंदासूं। ऐं जेकॾहिं उहो अॻियों जेको एडवर्ब आहे उहो जेकॾहिं वेयर जे जवाब में अचे थो त असां उनखे जेको आहे एडवर्ब ऑफ प्लेस चवंदासूं। जीअं आहे फॉर एग्जांपल शी लिव्स हियर, शी लिव्स वेयर। हाणे जेकॾहिं असां सवाल कयूं था हू किथे रहे थी, शी लिव्स वेयर उहा किथे रहे थी, उन जवाब में हियर अचे थो त असां चई सघूं था त शी लिव्स हियर उहा हिते रहे थी। त हियर जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ प्लेस आहे जेको कंहिंजे जेको आहे रहण जो जेको आहे हंध या जगह या मकान के शो करे रहियो आहे। उन खां पोइ असांजो ॿियो मिसाल आहे दे प्ले देयर, उहे उते खेॾनि था। दे प्ले वेयर, दे प्ले देयर। हाणे जेको आहे असांजे वेयर जे जवाब में जेको आहे देयर अचे थो पियो त इते बि असांजो जेको देयर आहे उहो एडवर्ब ऑफ प्लेस आहे त उनजे जेको आहे खेॾण जे हंध के जेको आहे उहो शो करे रहियो आहे। उन खां बाद में आहे आमना इज इनसाइड द किचन, वेयर इज आमना इज इनसाइड द किचन। हिते जो इनसाइड आहे इहो जेको आहे असांजे जंहिंखे जो कयूं एडवर्ब ऑफ प्लेस के जेको आहे शो करे रहियो आहे त कंहिंजी जेको आहे मौजूदगी के जेको आहे उहो किचन में शो करे रहियो आहे। त इन जे करे जेको असांखे चई सघूं था त इनसाइड जेको आहे उहो असांजो एडवर्ब ऑफ प्लेस आहे। इधर अल्लाह इज प्रेजेंट एवरीवेयर, अल्लाह इज प्रेजेंट वेयर। त हिते बि जेको एवरीवेयर आहे उहो वेयर जे जवाब में अचे थो त असां चई सघूं था त एवरीवेयर जेको आहे हिते एडवर्ब ऑफ प्लेस आहे। उन खां पोइ आहे ही वेंट अवे, हू परे हलियो वियो। हिते जेको आहे ही वेंट वेयर, हू किथे वियो। हिते बि जेको अवे आहे असांजे वेयर जे जवाब में अचे थो पियो त इन जे करे असां हिनखे चई सघूं था त अवे जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ प्लेस आहे। उन खां बाद में आहे कम आउट, बाहर कम वेयर। इते भी ॾिसूं था त आउट जेको आहे असांजे वेयर जे आंसर में अचे थो पियो, क्वेश्चन जे जेको आंसर में अचे थो पियो त इन जे करे जेको आहे हिते आउट भी जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ प्लेस आहे। उन खां बाद में गो बैकवर्ड, पुठिते वञ। गो वेयर, केॾां वञे या किथे वञे। गो बैकवर्ड, हिते बैकवर्ड भी जेको आहे असांजे वेयर जे आंसर में अचे थो पियो, क्वेश्चन जे आंसर में अचे थो पियो। इन जे करे बैकवर्ड भी असांजो जेको आहे उहो एडवर्ब ऑफ प्लेस आहे। उनका बाद स्टैंड नियर, वेझो भी स्टैंड वेयर, किथे भी है स्टैंड नियर, वेझो भी नियर भी जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ प्लेस के शो करे रहियो आहे। उनका बाद सिट डाउन, सिट वेयर, सिट डाउन जो तो हेठ वेज द डाउन जेको आहे उहो भी असांजो जेको आहे एडवर्ब ऑफ प्लेस के जेको आहे शो करे रहियो आहे। उनका बाद स्टैंड अप, स्टैंड वेयर अप, इते भी जेको अप आहे असांजो एडवर्ब ऑफ प्लेस के शो करे रहियो आहे। हमेशा एडवर्ब ऑफ प्लेस जेको आहे उहो हमेशा जेको वेयर जे जेको क्वेश्चन जे आंसर में अचनि था ऐं इन जे करे असां जेको उन्हनि खे एडवर्ब ऑफ प्लेस कोठींदा आहियूं। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो जो लेक्चर पसंदि आयो आहे त उनखे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल AW के अकेडमी खे जेको सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।